नाज़ राणीपुर में 10 ॼणा कोरोना जो शिकार थी विया आहिनि, जंहिं बाद अंग 52 थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे शबीर जोणे जो। जी शबीर, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। 130 माण्हुनि जा सैंपल वरिता विया हुया, जंहिंमें जेको आहे सो 10 माण्हुनि जी कोरोना टेस्ट अॼु पॉज़िटिव अची वई आहे। अंग जेको वधी उहो 52 थी वियो आहे। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त राणीपुर में SOPs ते अमल दरामद न पियो कयो वञे। माण्हू जेके आहिनि मास्क न पिया पाइनि, न ई जेको आहे सो सैनिटाइज़र जो इस्तेमालु पिया कनि, जंहिंजे करे जेको राणीपुर में कोरोना वायरस जो ख़दशो आहे उहो तमामु घणो वधंदो पियो वञे। अंगनि जो तइदादु जेको आहे सो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। अहिड़े ई तरीक़े सां DC खैरपुर 2-3 महलनि खे जेको आहे सो सील करे छॾियो आहे। पर जॾहिं त शहर में जॾहिं अवां रश ॾिसंदव त उहे जेके आहिनि से खुलेआम घुमी रहिया आहिनि, जिन जे करे जेके कोरोना वायरस जा अंग आहिनि उहे वधंदा पिया वञनि। जी शबीर, मां जी महिरबानी।